केटीएन न्यूज़ जे शहीद रिपोर्टर जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ केटीएन ऐं काविज नथ जे सॾ ते कराची प्रेस क्लब आॾो तारीख़ी धरणो। सिंध जे निगरान हुकूमत शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी बाबति केटीएन सथ ऐं सहाफ़ी बिरादरी जा समूरा मुतालबा मञी वरिता। निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ धरणे वारे हंध पहुची समूरा कातिल ऐं सहूलतकार 2 हफ़्तनि अंदर गिरफ़्तार करण जी ख़ातिरी कराई। कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ शिकारपुर जे कच्चे में रेंजर्स जी मदद सां ऑपरेशन जो ऐलान। शहीद जान मोहम्मद महर जे क़त्ल जी जाच सीटीडी हवाले करण, संदसि वारसनि खे रेंजर्स जी सिक्योरिटी ॾियण ऐं पहिरें ॾींहं खां क़त्ल केस खे तकरारी बणाईंदड़ एसएसपी संघार मलिक ख़िलाफ़ कार्रवाई वारा मुतालबा मंज़ूर थियण बाद प्रेस क्लब आॾो हयल धरणो ख़त्म कयो वियो। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ कराची प्रेस क्लब आॾो हयल धरणे में हज़ारे सहाफ़िन, सियासी समाजी, क़ौम परस्त अॻवाननि ऐं वकील बिरादरी जे भरपूर शिरकत। सिंध जे कुंड कुर्च मां केटीएन ऐं काविज नथ जे साथियुनि समेत हज़ारे सहाफ़िन काफ़िलनि जी सूरत में प्रेस क्लब पहुची धरणे में शिरकत कई। कराची प्रेस क्लब जे सदर सईद सरबाज़ी, जीएम जमाली, ख़ालिद खोखर, शुएब खान, लाला रहमान समो, लाला असद पठान, नेमत खोड़ो, गाज़ी झंडीर, इम्तियाज़ फारान, EH खानज़ादा, ताज बलोच ऐं ॿियनि शिरकत कई। अॻवाननि चिताव ॾींदे चयो त हुकूमत 15 ॾींहनि अंदर शहीद जान मोहम्मद महर जा मुख्य कातिल गिरफ़्तार न कया त ॿीहर धरणो हणी सीएम हाउस जो घेराव कयो वेंदो। ॿिनि हफ़्तनि अंदर शहीद जान मोहम्मद महर जा समूरा कातिल ऐं सहूलतकार गिरफ़्तार कया वेंदा। क़त्ल केस जी जाच सीटीडी जे सीनियर ऑफिसर खे ॾिनी वेंदी। जाच कमेटी खे बि पाबंद कयो आहे त 2 हफ़्तनि अंदर रिपोर्ट ॾिनी वञे। निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ धरणे खे ख़िताब कंदे चयो त शहीद जे वारसनि खे रेंजर्स जी सिक्योरिटी फराहम कंदासीं। कच्चे में जल्द रेंजर्स ऑपरेशन करे ॾोहारियुनि जो ख़ात्मो कयो वेंदो। क़त्ल जे मास्टर माइंड खे बि गिरफ़्तार करे इबरत जो निशान बणायो वेंदो। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ धरणे दौरान सहाफ़िन ते ॿधल वफ़द जी निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ सां मुलाक़ात। वफ़द में केटीएन न्यूज़ जो CEO तनवीर शेख, ब्यूरो चीफ वहीद राजभर, PFU जो सदर GM जमाली, कराची प्रेस क्लब जो सेक्रेटरी शुएब खान, रोज़ानी कोशिश जो एडिटर नेमत खोड़ो, लाला असद पठान, KU जे सदर फ़हीम सिद्दीकी, शहीद जान मोहम्मद महर जो भाउ ऐं ॿिया बि शरीक थिया। निगरान घरू वज़ीर समूरा मुतालबा तस्लीम करण जी ख़ातिरी कराई। अल्फाज को उनके छो कत्ल कयो हुआ, छा वे नंढा ॿार कोन हुया, छो कत्ल कयो हुआ, कत्ल न करणु खपे। सभिनि जी जान हुई, जीअं नालो में जान मोहम्मद हुयो, इहो सभिनि जी जान हुई। इजाज़त खणी महिरबानी करे उन इंसाफ़ कयो वञे ऐं जीअं इंतराज़ सां इंसाफ़ कयो वञे। इंतजार हो गया आईटी सिंध सां पाकिस्तान सां उनजो इंसाफ़ कयो वञे ऐं इंसाफ़ जे लाइ असां हिते धरनो ॾिनो ऐं ॾींदासीं। इंशाअल्लाह मुंहिंजी जान बि हाज़िर आहे। जान मोहम्मद असां सभु जी जान हुई। इंशाअल्लाह ताला इंसाफ़ थींदो। जीअं तराजू आहे इहे इंसाफ़ थींदो इंशाअल्लाह। धरणे में केटीएन न्यूज़ लाड़काणे जो कैमरामैन असलम राजपूत जो पाण खे ज़ंजीरुनि सां जकड़े ऐं इंसाफ़ जी ताराज़ी खणी अनोखो एहतजाज। कैमरामैन असलम राजपूत शहीद जान मोहम्मद महर जो ज़िक्र कंदे लुड़क लाड़े वेठो। कातिलनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो।
कानून बारे सूबाई वज़ीर उमर सुमरो जी सखर पहुची शहीद जान मोहम्मद महर जे वारसनि सां मुलाक़ात ऐं ताज़ियत। शहीद जान मोहम्मद महर जे वारसनि उमर सुमरो खे क़तल केस में नामज़द जवाबदारनि जी गिरफ़्तारी न थियण ते ख़दशनि खां आगाह कयो। सूबाई वज़ीर पारां क़तल केस में इंसाफ़ जूं घुर्जूं पूरियूं करण जी ख़ातिरी। मुल्क में मुख़्तलिफ़ मामलनि ते इत्तेफ़ाक़ ऐं इख़्तिलाफ़ बि रहंदो आहे। अमेरिका सां डिघे मुते वारा लाॻापा चाहियूं था। पाकिस्तान जो मसइलो ख़र्च वधीक ऐं वसीला घटि हुअणु आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ अमेरिकी यूनिवर्सिटी हार्वर्ड जे शागिर्दनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पाकिस्तान अमेरिका सां गॾिजी डिघी जंग विढ़ी चुको आहे। पाकिस्तान आलमी अमन लाइ अहम किरदारु अदा कयो। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि खां वधीक मुतासिर थियो आहे। पाकिस्तान ऐं ॿिया मुल्क अमेरिका जी तरक़ीअ मां सिखी रहिया आहिनि। इरसा में सिंध जो मेंबर ज़ाहिद जुणेजो पंहिंजो 3 वरियनि जो मुदो पूरो करे रिटायर थी वियो। सिंध हुकूमत इरसा में सूबे जी नुमाइंदगीअ लाइ कंहिं नए मेंबर जी समरी न मोकिली। इरसा में सिंध जे मेंबर जी चार्ज सेक्रेटरी इरिगेशन ज़रीफ खेड़ो खे ॾिनी वई। वापडा तरफ़ां टेलीमेट्री सिस्टम समेत केतिराई पाणीअ जा मनसूबा हलंदड़। इरसा में सिंध जो निजी मेंबर न हुअण करे सिंध जो केस कमज़ोर थियण जा इम्कान वधी विया। ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस केस में नामज़द हिना शाह ऐं पीर फयाज़ शाह खे गिरफ़्तार करण में नाकाम। पीर जी औताक ते कठ घुराए सहाफ़नि खे धमकियूं ॾींदड़ जवाबदार अकबर कल्होड़ो खे बि 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस गिरफ़्तार जवाबदार असद शाह वटां मोबाइल फोन बि हथ करे वरिती। जवाबदार जो मोबाइल फोन ते लॻल पिन कोड ॿुधाइण खां इनकार। केस जे जांच ऑफिसर अदालत खे आगाही ॾिनी त जवाबदार असद शाह जांच में सहकार न पियो करे। अदालत जवाबदार खे हिदायत कई त अव्हां बेगुनाह आहियो त मोबाइल जो कोड ॿुधाए छॾियो। कानून ऐं सिहत जे निगरान वज़ीरनि जी राणीपुर में पीराणी हवेली में बेदर्दी सां क़तल थियल फातिमा फरोड़ो जे तॾे ते पहुची वारसनि सां ताज़ियत। फातिमा जे वालिदैन खे कानूनी ऐं माली मदद जी ख़ातिरी। निगरान सूबाई वज़ीरनि उमर सुमरो ऐं डॉक्टर ख़ालिद सैद नियाज़ खानवाहण में ॻोठ अली मोहम्मद फरोड़ो में फातिमा फरोड़ो जे वारसनि सां ताज़ियत कई। निगरान सूबाई वज़ीरनि फातिमा फरोड़ो जे वालिदैन खां क़तल वारे वाक़िए समेत लाॻापियल मामलनि बाबति तफ़सील वरिता। निगरान सूबाई वज़ीर उमर सुमरो ऐं डॉक्टर ख़ालिद सैद नियाज़ वज़ीरनि फातिमा जी अमर शबनम खे ख़ातिरी कराई त संदसि कानूनी ऐं माली मदद कई वेंदी। निगरान सिंध हुकूमत जवाबदारनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचाइण लाइ अव्हां सां गॾु आहे। कुंभ में नींगरी सां मुबैना जिंसी ॾाढाई जो केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त 8 सालनि जी नींगरी सां ॾाढाई जो केस संदसि वालिद जी फरियाद ते दाख़िल कयो आहे। मुख्य जवाबदार आकिब चांडियो खे नूरियाबाद मां गिरफ़्तार कयो आहे। जलमक्सी भरिसां कारहें इल्ज़ाम हेठि बिटो क़तल। जवाबदार गोलियूं हणी पंहिंजी भेण बिल्किस ऐं नौजवान सईद मक्सी खे क़तल करे छॾियो। ऐं सांगड़ जे बल्दिया वारे इलाइक़े में टंकी जी छित करण सबबि पोरियत दबजी फोत। पोरियत मोहम्मद इस्माइल ख़ासकेली जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले।